वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सालापट में ॾाची जे जंग कपण वारे वाक़े जो नोटिस वरितो आहे। पंहिंजे बयान में वॾे वज़ीर जो चवणु आहे त बेज़ुबान जानवर सां अहिड़ो वर्ताउ कंहिं बि सूरत में क़बूल नाहे। तर्जुमान मूजिबि वज़ीर आला सैयद मुराद अली शाह चेयरमैन ज़िले काउंसिल सकर खे ॾाची जो इलाज कराइण जी हिदायत कई आहे। वॾे वज़ीर जे नोटिस वठण खां पोइ ॾाची जे मालिक सां चेयरमैन ज़िले काउंसिल सैयद कुमैल हैदर शाह राब्तो कयो ऐं सेकार जी ख़ातिरी कराई। सैयद कुमैल हैदर शाह मुख़्तियार कार खे जानवरनि जे डॉक्टर सां गॾु वाक़े वारे उन मोकिले छॾियो आहे। इन अहम ख़बर खां अवां खे आगन पिया हलूं त वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सालेपट में ॾाची जे जंग कपण वारे वाक़े जो नोटिस वरितो आहे। पंहिंजे बयान में वॾे वज़ीर जो चवणु आहे त बेज़ुबान जानवरनि सां अहिड़ो वर्ताउ कंहिं बि सूरत में क़बूल नाहे। तर्जुमान मूजिबि वज़ीर आला सैयद मुराद अली शाह चेयरमैन ज़िले काउंसिल सकर खे ॾाची जो इलाज कराइण जी हिदायत कई आहे। वॾे वज़ीर जे नोटिस वठण खां पोइ ॾाची जे मालिक सां चेयरमैन ज़िले काउंसिल सैयद कुमैल हैदर शाह राब्तो कयो ऐं सेकार जी ख़ातिरी कराई। सैयद कुमैल हैदर शाह मुख़्तियार कार खे जानवर जे डॉक्टर सां गॾु वाक़े वारे हंधि मोकिले छॾियो आहे। इन अहम ख़बर खां अवां खे आगन पिया हलूं त वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सालेपट में ॾाची जे जंग कपण वारे वाक़े जो नोटिस वरितो आहे।